दादागिरी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो, दादागिरी बंद कयो, गुंडा जिंदाबाद, 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 जिंदाबाद। टाइम इज गेले नोटिफिकेशन जारी करो, बंदल पगारू जारी करो, बंदल पगारू जारी करो, बंदल पगारू जारी करो, साजा मसला हल करो, साजा बायोमेट्रिक वारनि पगार बंद करे छॾिया। मां हाज़िर ड्यूटी में हुयुमि ऐं हिन जो हेड मास्टर जॾहिं खां वठी जॉइनिंग मिली आहे मां उते ड्यूटी थो कयां, पोइ बि मुंहिंजी पगार बायोमेट्रिक वारा बंदि करे 4 साल 1 महीनो थी वियो आहे। मां सिंध सेक्रेटरी में वियो आहियां, 2-3 दफ़ा कागज़ जमा कराया, रुगो चवंदा जवाबु ॾे जवाबु ॾेई थके 7 प्रिंसिपल ॾिना त मां वरी चऊं 10 प्रिंसिपल उहे पूरा करे ॾिना अथनि, अञा ताईं मुंहिंजी पगार नथी खुले। 7 फका कशी ते गुज़ारो आहे ऐं मोहम्मद अली चांडियो अब्दुल रहमान माजी स्कूल जो महिरबानी करे असांजी पगार खोली वञे ऐं पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां ऐं इंशाअल्लाह मुंहिंजो दाद बिराद कंदो बिलावल ऐं पीपल्स पार्टी ऐं मुंहिंजो भाउ वारनि जो पगार खोली वञे इंशाअल्लाह। ॿुधी न बाबा, असां न त पाण खे असां अलाए किथे न किथे पहुचाईंदासीं या पाण खे मारींदासीं, छो त असां 4 साल थी विया आहिनि। मरकज़ी नायब सदर लोअर स्टाफ सिंध जो वाइस प्रेसिडेंट सादुल्ला जतोई। अॼु प्रेस क्लब ॿियो ॾींहुं आहे असांजो। मुसलसल असां 26 तारीख़ बिरछा खां असां लॉन्ग मार्च करे कराची टाइम स्केल लाइ पहुतासीं। उते असां सां सरकार जेको आहे ॻाल्हियूं कयूं, उन सरकार जे ॻाल्हियुनि खां पोइ असांजी समरी तयारु थी। समरी उहा जेको आहे CM ऐं कैबिनेट जेका मंज़ूरी ॾिनी, उन कैबिनेट में कमेटी जोड़ी वई जंहिंजी मैडम अज़रा पेचो जेको आहे उनजी चेयरमैन हुई, तैमूर तालपुर उन जो मेंबर हुयो, सैयद सरदार शाह उन वक़्तु वज़ीर तालीम हुयो ऐं जेको आहे असांजो सेक्रेटरी सर्विसिस सेक्रेटरी SNG ऐं जेको आहे सेक्रेटरी कैबिनेट डिपार्टमेंट जो सेक्रेटरी जेको आहे उन जा मेंबर हुया। 5 रुकन कमेटी हुई, 5 रुकन कमेटी उन असांजे फाइल खे छंड छाण कई, मुकमल उन्हनि मुतमिन थी जेको आहे उहो फाइल ऐं उन 5 मेंबरनि जेको आहे उन ते सयूं करे वरी साॻियो ई सेक्रेटरी एजुकेशन वटि फाइल जमा करायो, सेक्रेटरी एजुकेशन वरी साॻियो सेक्रेटरी सर्विस फिनांस में जमा करायो। उन जे बावजूदि बि असांजी कैबिनेट में मंज़ूरी ॾिनी, उन जे बावजूदि बि असांखे नोटिफिकेशन 28/2/2018 ते जेको आहे असांजी कैबिनेट CM साहब उन जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं असांजी उहा बजट जी जेको आहे उहा उन वक़्तु 41,831 मुलाज़िम जेके आहिनि असांजा आहिनि टोटल एजुकेशन स्कूल साइड प्राइमरी गर्ल्स बॉइज़ स्कूल ऐं उन खां अलावा जेके असांजा कॉलेज साइड यानी 6,700 जेको आहे 27 मुलाज़िम उहे कॉलेज साइड आहिनि। इहे असांजूं 2 समरियूं हिकु ई वक़्तु पास कयूं आहिनि। उन जे बावजूदि बि असांजो टाइम स्केल जारी न पियो कयो। असां मुसलसल यको पंहिंजो एहतजाज कराईंदा। मां हिन तव्हांजे चैनल जे तवलसुर सां ॿुधायां त मां ख़ुदि बिलावल हाउस जेको आहे नवंदेरो हाउस में बिलावल साहब जे साम्हूं ई पंहिंजो जेको आहे मसइलो फाइल पेश कयो। बिलावल साहब ख़ुदि जेको आहे हितां जो ई जमील अहमद सूमरे साहब खे जेको आहे हिदायतूं ॾिनियूं। उन वक़्तु सुहेल साहब मौजूदु हुयो, निसार साहब मौजूदु हुयो, असांजो खुर्शीद जूणे जो साहब मौजूदु हुयो। उन जे बावजूदि बि असांजो मसइलो जेको आहे हल न पियो कयो वञे। मुसलसिल असांखे नज़रअंदाज़ कयो थो वञे। एजुकेशन जा नंढड़ा मुलाज़िम आहियूं, मगर उन सां गॾोगॾु असां पढ़िया लिखिया बि आहियूं। हिन इदारे जे अंदरि एॾो असां सां माटेली माह वारो सलूक कयो थो वञे। असांजे माण्हुनि जूं बेगुनाह पगारूं बंदि, बेगुनाह बायोमेट्रिक जी आड़ में उन्हनि खे बेगुनाह बंदि कयूं थियूं वञनि ऐं हर डॉक्यूमेंट्स पूरा करे ॾियण खां पोइ बि असांजी काई नथी ॿुधी वञे। यूनिफॉर्म जी बजट ते मथीं लाबी अहिड़े तरीक़े सां वेही थी रहे, असांजा पैसा जीअं पहुचनि था पोइ ख़बर न आहे अलाए काॾे उॾी था वञनि। मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾेखारे करे मुसलसिल 2018 खां वठी 2021 स्टार्ट थी वियो आहे। हाणे कोरोना जो बहानो ॼाणाए करे असांजी बजट असांखे चवनि था लेस थी वई आहे। उन खां पोइ DO ऑफिसनि जा चकर काटे ऐं डायरेक्टर ऑफिसनि जा चकर काटे असां मजबूर थी विया आहियूं। ऐं हिन इदारे जे अंदरि पढ़े लिखे माण्हूअ सां, लोअर स्टाफ जे माण्हूअ सां ख़ासि करे अहिड़ो वर्ताव कयो थो वञे, शायदि मां सम्झां थो कंहिं मुल्क में कंहिं इंसान सां अहिड़ो वर्ताव न कयो वञे। असांजे माण्हुनि खे हिरासां कयो थो वञे, असांजे माण्हुनि खां सीपर वारो कमु करायो थो वञे। हालांकि असां मुस्लमान आहियूं ऐं उन जी हिकिड़ी अलॻि पोस्ट हूंदी आहे जेके स्कूलनि जे अंदरि कॉलेजनि जे अंदरि जेके सीपर जो कमु कंदा आहिनि, उहे बि असांजो हिसो आहिनि ऐं हिननि इदारनि जा असां मुआफ़िज़ आहियूं। हिननि इदारनि खे असां खोलण वारा आहियूं, हिननि इदारनि खे असां बंदि करण वारा आहियूं, मगर पोइ बि असांखे अहिड़ी अखि ॾेखारी थी वञे। कल्ह खां वठी असां स्ट्राइक ते वेठा आहियूं। असांजे काफ़ी दोस्तनि खे, काफ़ी नायकनि खे, चौकीदारनि खे उन्हनि खे जेको आहे सो हिरासां कयो आहे, उन्हनि खे थ्रेट कयो आहे।